नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सेवण में खबर ॾींदा हलूं त सेवण भरसान यूनियन काउंसिल टिल्टी जे सहिता बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े जे हिकु मुतासिर धुर पारां इंसाफ़ प्रेस क्लब सेवण ते पहुची करे जवाबदारन जी गिरफ्तार न थियण खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो ऐं धरणो आयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरी जी अॻुवाणी ज़फरुल्ला सहतो, इक़बाल सहतो ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त 2 ॾींहं अॻु संदुस जे 3 माण्हुनि खे बााثर जवाबदार कातिलाणो हमलो करे ज़ख़्मी करे विधो आहे। जंहिं वाक़े जी एनसी रिपोर्ट पिण माई ओठो पुलिस स्टेशन ते दाख़िल कराई है, मगर 2 ॾींहं गुज़रण बावजूद हिन महिल ताईं जवाबदार खे गिरफ्तार न कयो वियो, जंहिं करे खेनि जवाबदार जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो है। मुज़ाहिरीन आला इख्तियार खां इंसाफ़ जी अपील कई है। असां सां बेइंसाफ़ी हे छोकिरो जेको आहे पहिरें जोड़ो थियो आहे, उन में हिन खे गोली लॻी, हिन खे ही ज़ख़्म आहे, हिन खे गोली लॻी, हिन जा सर्टिफिकेट, हिन जा फ़ैसिलनि जूं कापियूं, सभु शयूं असां वटि आहिनि। मां हिते पंहिंजी ऑन ड्यूटी ते हुयुसि। मुंहिंजो कल्ह जेको आहे मुंहिंजो भाउ वियो आहे सामान वठणु टिल्टी, असांजो शहर वेझो आहे, सामान सीधे जे लाइ वियो आहे, ॿाहिराड़ी जो ॻोठु आहे असांजो। मुंहिंजो भाउ वॾो वियो आहे, उन खे विढ़िया आहिनि माई ओठो जी हद में, माई ओठो जी हद में विढ़िया आहिनि। पोइ मूं उन पंहिंजे भाउ खे घुरायो आहे त बाबा तूं माई ओठे थाणे जी दाई थी, असां ग़रीब माण्हू छा कंदासीं, कोन विढ़ी सघंदासीं, तूं माई ओठे थाणे ते अचु। माई ओठे थाणे ते मुंहिंजो भाउ आयो आहे, उन एनसी दाख़िल कराई आहे उन्हनि जे ख़िलाफ़। मुंहिंजो भाउ आयो आहे इलाज लाइ इस्पताल में असां वेठा आहियूं। मथां हू उन्हनि मथां जे कूड़ी खे एनसी दाख़िल कराई आहे। असां चुप थी वियासीं, असां मिसकिन आहियूं, न असांखे पैसे जो दम आहे, न असांखे विढ़ण जो दम आहे। असां ग़रीब मिसकिन आहियूं। हिननि सां वॾा माण्हू वॾेरा सभु शामिल आहिनि ऐं ही 2 नंबर माण्हू आहिनि, चोरियूं बि कंदड़ आहिनि, फुरूं बि कंदड़ आहिनि, हथियार चोरी जा अथनि। उहे शयूं मां बाद में ॿुधायां थो। जेको आहे सो अॼोको ॾींहुं गुज़रियो, मुंहिंजो सोटु आहे, मुंहिंजो सोरो बि थिए, उहो जेको आहे सो टिल्टी में वाटर सप्लाई जी ड्यूटी कंदो आहे। उहो जेको सो वियो पंहिंजी ड्यूटी जे लाइ। असां हिते सेवण में हुआसीं, मुंहिंजे सोट सां केरु गॾु कोन हुयो। हू ज़ालिम, हुननि छा सोचियो आहे असां मिसकिननि में, इहा असांखे का ख़बर कान्हे का। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।